खैरपुर कंधरा थाणे जी हद ॻोठ अबीलो में हवा ॼाई घरूं अणबणता 26 वरनि जी नौजवान औरत नाज़िया फुलपोटो ज़ाल मिसरी फुलपोटो बेदर्दी सां लठियूं ऐं मथां पिस्टल जा फायर करे मुड़ुस मिसरी फुलपोटो ॾेर मुश्ताक फुलपोटो मुड़ुस जे 2 भाणेजनि हथां बेगुनाह बेदर्दी सां क़त्ल। ख़ुदकुशी करण जा अफ़वाह। होॾां नाज़िया फुलपोटो जे भाउ मोहम्मद यूनिस फुलपोटो इल्ज़ाम लॻाईंदे चयो त मुंहिंजी भेण ख़ुदकुशी नाहे कई, हिनखे संदसि मुड़ुस मिसरी ऐं मुश्ताक ऐं उन्हनि जे 2 भाणेजनि क़त्ल कयो आहे। कंधरा पुलिस लाश तहवील में वठी पहिरीं जांच दौरान मुताबिक़ SHO कंधरा एजाज़ जिसकाणी सां राब्तो कयो ऐं ॿुधायो त औरत ख़ुदकुशी नाहे कई, क़त्ल कई वई आहे। संदसि मुड़ुस मिसरी फुलपोटो खे हिरासत में वरितो आहे ऐं पोस्टमार्टम लाइ मेडिकल लेटर ॾेई तालुक अस्पताल रोहिणी मोकिलियो आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।